सकरण लॻ खॾर थाणे जी हद ॻोठ ख़बर लखमीर वटि मुल्तान खां कराची वेंदड़ डाइवो मुसाफ़िर कोच नंबर CAL 3737 तेज़ रफ़्तारी सबबि मोड़ काटींदे खाईअ में कल्टी थी किरी पई, जंहिंजे नतीजे में 2 मुसाफ़िर फ़ौत ऐं 12 ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतियुनि में 9 वरनि जी ॿारड़ी अरीज फातिमा ऐं 50 वरनि जो जमाल खोखर शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में नासिर शेख, मोहम्मद हुसैन खोखर, काशिफ़ कुंबर, आमिर राजपूत, महमूद खोखर, मोहसिन भट्टी, बिलावल खोखर, अली रज़ा शाह, मोहम्मद रमज़ान थई, मुसम्मात फरदाना कुंभार ऐं मुसम्मात सकीना खोखर शामिल आहिनि। वाक़े जो इतला मिलंदे ई खॾर पुलिस हादसे वारे हंधि पहुची ईदी एम्बुलेंस ऐं 1122 ज़रिए लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल नवाबशाह पहुचाया, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज जारी आहे, जॾहिं त लाश ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया, जेके मुल्तान खणाए विया। होॾां खॾर थाणे जे वॾे मुंशी आबिद कीरो इबरत न्यूज़ खे ॿुधायो त मुसाफ़िरनि जी शाहिदीअ मूजिबि हादिसो तेज़ रफ़्तारी ऐं मोड़ काटण सबबि थियो आहे। उन जे बावजूदि जांच करे रहिया आहियूं, छाकाणि जो ड्राइवर फ़रार थी चुको आहे। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़, सकरन।